पारा खरीफ के फसल दौरान 15 सैकड़ों पानी की खोट जो इम्कान ज़ाहिर किया वियो आहे। इरसा जो खरीफ सीज़न में पानी की दस्तियाबी बाबत अहम इजलास चेयरमैन अमजद सईद की सदारत हेठि थियो। इजलास में सिंध समेत चइनी सूबनि जे मेंबरनि ऐं लाॻापियल अमलदारनि शिरकत कई। इख़्तियारनि जो ब्रीफिंग ॾींदे चवणो हो त मुल्क में खरीफ के फसल दौरान लगभग 15 सैकड़ों पानी की खोट जो इम्कान है। इजलास में पानी की इम्कानी खोट के नज़र में रखंदे मुनसिफ़ाणी विर्छ ऐं बेहतर इंतजाम बाबत मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर कियो वियो। इजलास में सिंध के मेंबर एहसान लगारी पानी के विच में बरुखी फार्मूले तहत न करण ते सख़्त एहतजाज कियो। सिंध तरफ़ां तरबिला डैम ते बिजली की पैदावार लाइ हलंदड़ मनसूबनि ते टे-4 ऐं टे-5 ते कम सुस्त रफ़्तारी सबब थियण ते पिण एहतजाज कियो, जंहिं ते वापडा पारां कम जल्द मुकमल करण की ख़ातिरी कराई वई। इजलास में पाछाटे खरीफ जे में पानी की इम्कानी खोट लाइ मई महीने में सलाहकारी कमेटी जो ॿीहर इजलास सॾाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर के हवाले सां त इरसा पारां खरीफ के फसल दौरान 15 सैकड़ों पानी की खोट जो इम्कान ज़ाहिर किया वियो आहे। इरसा जो खरीफ सीज़न में पानी की दस्तियाबी बाबत एक अहम इजलास चेयरमैन अमजद सईद की सदारत हेठि थियो। इजलास में सिंध समेत चइनी सूबनि जे मेंबरनि ऐं लाॻापियल अमलदारनि शिरकत कई। इख़्तियारनि जो ब्रीफिंग ॾींदे चवणो हो त मुल्क में खरीफ के फसल दौरान लगभग 15 सैकड़ों पानी की खोट जो इम्कान है। इजलास में पानी की इम्कानी खोट के नज़र में रखंदे मुनसिफ़ाणी विर्छ ऐं बेहतर इंतजाम बाबत मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर कियो वियो। इजलास में सिंध के मेंबर एहसान लगारी पानी के विर्छ बरक़ी फार्मूले तहत न करण ते सख़्त एहतजाज कियो। सिंध तरफ़ां तरबिला डैम ते बिजली की पैदावार लाइ हलंदड़ मनसूबनि टे-4 ऐं टे-5 ते कम सुस्त रफ़्तारी सबब थियण ते पिण एहतजाज कियो, जंहिं ते वापडा पारां कम जल्द मुकमल करण की ख़ातिरी कराई वई। इजलास में पाछाटी खरीफ में पानी की इम्कानी खोट लाइ मई महीने में सलाहकारी कमेटी जो ॿीहर इजलास सॾाइण जो फ़ैसिलो कयो वियो। इरसा पारां खरीफ के फसल दौरान 15 सैकड़ों पानी की खोट जो इम्कान ज़ाहिर किया वियो आहे। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूद आहे इस्लामाबाद खां सन टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ नज़ीर चारण। जी नज़ीर, इरसा के चेयरमैन पारां इजलास कोठायो वियो आहे, इन बाबत आगाह कजो। जी बिल्कुल, इस्लामाबाद में खरीफ सीजन के पानी की विच थी उन बाबत अॼु इरसा जो हंगामी इजलास थियो ऐं इजलास जी सदारत इरसा जो चेयरमैन जेको मेंबर बि आहे पंजाब सूबे जो, उन तरफ़ां जेको आहे सो इन इजलास की सदारत कई वई। इन इजलास में ख़ासि तौर ते सिंध जे मेंबर एहसान लगारी समेत चइनी सूबनि जे मेंबरनि ऐं लाॻापियल अमलदारनि इन इजलास में शिरकत कई ऐं इजलास में ख़ासि तौर ते खरीफ सीज़न दौरान बाक़ी जी दस्तियाबी तफ़सीली जेको मुआयनो हो उन जो जेको आहे जाइज़ो वरितो वियो ऐं इजलास दौरान इख़्तियारनि ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त मुल्क में जेकी खरीफ जे फसल दौरान लगभग 15 सैकड़ों जेकी पानी की खोट आहे उन जी जेको आहे खोट ज़ाहिर करण जो जेको आहे ख़दशो ज़ाहिर वियो आहे। ज़रूरत मूजिबि हिन इम्कान खे खोट खे नज़र में रखंदे पानी के मुनसिफ़ाणी विर्छ ऐं बेहतर निज़ाम मुख़्तलिफ़ मामलनि ते बि जेको आहे हिन इजलास में हिकु तौर बि तयारु कयो वियो। ज़रूरत जेको आहे वाज़े तौर ते ॿुधायो त सिंध तरफ़ां पानी जी विर्छ बाबति ऐं पहिरीं बि जेको आहे सो जेको खोट हुई उन बाबति जेको आहे सो इरसा जे इख़्तियारनि खे आगाही ॾिनी। तंहिंखां पोइ जेको ख़ासि तौर ते सूबाई इरीगेशन जो सूबाई वज़ीर हो जाम ख़ान शोरी तरफ़ां वफ़ाक़ी हुकूमत खे इन बाबति ख़त लिखियो त गुज़िरियल साल बि जेको खरीफ जो फ़सुलो हुआ उन में जेको आहे सिंध खे जेकी पाणी जी जेकी पाणी जी जेकी विर्छ करणु घुरिजे उन हवाले सां जेको आहे सो जेको आहे उन में खोट कई वई। जंहिंखां पोइ अॼु जेको आहे इन इजलास में हंगामी तौर ते इन पाणी जी विर्छ बाबति जेको आहे सूबनि खे केतिरो ॾियणु घुरिजे उन बाबति जेको आहे जाइज़ो वरितो वियो ऐं इजलास में इन खां इम्कान ॾेखारियो वियो त ईंदड़ जेकी खरीफ जे फसलुनि लाइ जेके सूबनि खे पाणी जी विर्छ कई वेंदी उन में जेको आहे हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे सो खोट जो इम्कान आहे। पर हिन इजलास में इन बाबति जेको आहे हक़ीमी तौर ते इहो फ़ैसिलो न थी सघियो त कहिड़े सूबे खे केतिरे मिक़दार तहत जेको आहे सो पाणी ॾियणु घुरिजे। अलबत्ता तरफ़ां इहो मौक़ो तयारु कयो त पाणी जी जेकी विर्छ आहे उन ई जेको तहत जेको फार्मूलो आहे उते जेको आहे पाणी जी जेको आहे विर्छ कई वञे, जेको मुतालबो जेको रद्द कंदे इरसा जे इख़्तियारनि
इहो वाज़ह मौक़ो वीचार कयो त हींअर जेको आहे असां कंहिं तरीक़े सां जेको फ़ैसिलो आहे उहो नथा करे सघूं। अलबत्त हिन फ़ैसिले जो जेको आहे सो हतमी तौर ते जेको फ़ैसिलो कयो वेंदो उहो ईंदड़ इजलास में जेको आहे हिन बाबति जेको आहे सो जाइज़ो वरितो वेंदो। जेको मुतालबो रद्द कंदे पाणी टे रुखी फार्मूले तहत विरहाए वियो हो ऐं सिंध जो मुतालबो रद्द कयो वियो, जंहिं ते सिंध तरफ़ां अॼु जेको मेंबर हो इहसान लगावी तरफ़ां उन इन इजलास दौरान जेको आहे सो एहतजाज कयो ऐं वाज़ह तौर ते इहो मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो सिंध तरफ़ां जेकॾहिं इफ़्ता जे इख़्तियारनि पाणी जी विच ऐं पाणी जे फार्मूले तहत कानून तहत जेकॾहिं न कई त पोइ जेको आहे जेके गुज़िरियल साल असांखे कई ऐं सिंध सूबे खे पाणी जी जेको आहे कोर्ट जो जेको आहे आॾो मुंहुं ॾिसणो रहियो। इन जे करे अॼु जेको आहे हिन इजलास में हिन ॻाल्हि जो जेको आहे सिंध तरफ़ां सख़्त एहतजाज कयो वियो ऐं वाज़ह तौर ते इफ़्ता इख़्तियारनि खे ऐं इफ़्ता जे चेयरमैन खे इहो ॿुधायो वियो त जेकॾहिं हाणे सिंध खे ऐं पाणी जी जेके पाणी जी खोट जे हवाले सां जेकॾहिं घटि ॾिनो वियो त पोइ जेको एहतजाजी दायरो आहे असां ईंदड़ इजलास में बि जेको आहे सो बरक़रार रखिया वेंदासीं। जी ठीकु आहे नज़ीर जान, तफ़सील जे लाइ वॾी महिरबानी।